बुलड़ी शाह करीम में ट्रैक्टर ट्राली ऐं मोटरसाइकिल में टक्कर थी पियो। नारी मासूम पुट समेत फोत थी वई। हादसे में केशोज़ाल रमेश ऐं संदसि 1 साल जो पुट कैलाश तरे ते फोत थी विया। फोतिन जा लाश अस्पताल मुंतकिल किया विया। हादसे बाद ट्रैक्टर ड्राइवर फरार थी वियो। बुलड़ी शाह करीम में ट्रैक्टर ट्राली ऐं मोटरसाइकिल में टक्कर थी पियो। नारी मासूम पुट समेत फोत थी वई। बुलड़ी शाह करीम मां तफ़सील मालूम कंदासीं अवेस मलिक खां। जी अवेस, वधीक छा तफ़सील आहिनि? शाह करीम रोड ते तेज़ रफ़्तार ट्रैक्टर ट्राली ऐं मोटरसाइकिल विच में ज़ोरदार टक्कर थी पियो, जंहिंजे नतीजे में को औरत ऐं संदसि पुट जेके आहिनि उहे फोत थी विया आहिनि। हादसे नतीजे में श्रीमती केशू ज़ाल रमेश ऐं संदसि मासूम पुट आहे 1 वरियनि जो कैलाश, जेको थॾे ते ई फोत थी वियो। फोतियुनि जे लाश खे जेको आहे पुलिस साथ फलाई तंज़ीम जे रज़ाकारनि जी मदद सां टंडो मामन खान जी सिविल अस्पताल पहुचायो, जिते ज़रूरी कार्रवाई बैदि जेके लाश आहिनि उहे वारसनि हवाले कया विया आहिनि। होॾां बुलड़ी पुलिस जो चवणु आहे त हादसे जे ज़िम्मेवार ट्रैक्टर ट्रालीअ जो ड्राइवर जेको आहे उहो मौक़े वारदात फरार थी वियो आहे, जॾहिं त ट्रैक्टर ट्राली जेका आहे उहा पुलिस तहवील में वठी छॾी आहे। जी ठीकु आहे अवेस, मला अपडेट्स लाइ अव्हां जी महिरबानी।